अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु कुछ फ्रूट है हिते जो लोकल, ये है रामबूतान फ्रूट है। हिते मलेशिया में काफ़ी पॉपुलर है। हींअर हिन जी सीज़न है तो इन करे आउं बि खायां पियो। ही रामबूतान हिनखे इन करे चवनि था जो हिन में जेको वार आहिनि हिन में, ही रामबूतान मलय लफ़्ज़ है, मलय ॿोली में, ऐं हिनखे वार माना हूंदा आहिनि घणा आहिनि, बिल्कुलु ई वार आहिनि मथां, इन करे हिनखे रामबूतान चवंदा आहिनि। असल में ही आहे हिन जो जीअं ख़ानदान चइजे, ही लीची हूंदी आहे या लाइची हूंदी आहे। हिते मलेशिया में इंडोनेशिया में हिनखे लाइची करे चवंदा आहिनि, पर पाण वटि हुते पाकिस्तान में लीची करे चवंदा आहिनि। सो ही लाइची जे हुन जहिड़ो नमूनो अथसि। अच्छा, हिनखे हाणे जे खाइजे थो न, त हिनखे हीअं जेको आहे सो खल जेका आहे थुल्ही हूंदी आहे, ईअं न, हिनखे ईअं करे इहो उछलाए छॾिजेसि। बाक़ी हीउ जेको हिनजो निकितो घरु, हीउ हिनजो आहे खोपो, वार हिन जे खोपे में हूंदा आहिनि, अंदरां बिल्कुलु ई अछो साफ़ आहे। हाणे हिनखे जे खाइजे त हिन जे अंदरि ॿिज आहे, पर हिन जो ॿिज थोरो एतिरो घणो सख़्तु कोन हूंदो आहे, नरम ई हूंदो आहे। तमामु मिठो आहे, पर शुगर जे मरीज़नि जे लाइ सुठो आहे। हाणे करे हिन में फाइबर तमामु घणो आहे। ऐं ॿियो सॼो फ्रूट जेको आहे सो पाणी सां भरियल आहे, तक़रीबन पाणी आहे, ॿियो थोरो मिठाण आहे, तमामु ज़ाइके वारो आहे। हिकिड़े दफ़े खाईंदे खाईंदे ॿिज जेको आहे सो ॻी छॾियमि, ॾाढो ॾुखियो लॻो, पर पोइ थी हज़म वियो। हाणे हीअ रामबूतान शुगर वारा खाई सघनि था, छो जो हिन में शुगर त आहे, पर इहो आहे त पाणी घणो आहे, फाइबर बि घणो आहे। हिनखे शुगर रेगुलेशन जे लाइ सुठो आहे, कॉपर है, पोटेशियम है, एंटीऑक्सीडेंट आहिनि हिन में। हीअ थींदो हिते मलेशिया में, इंडोनेशिया में, फिलिपाइन में, ऐं आहे हिते जो, ऐं हाणे सेंट्रल अमेरिका में पोखीनि था। साउथ इंडिया, ॾखण इंडिया में उते बि हाणे पोखीनि पिया, पर पाकिस्तान में कोन्हे, सिंध में कोन्हे। ही आउं सम्झां थो थी वेंदो, कोशिशि कंदासीं, ॿिज खणी हुते पोखींदासीं, ॾिसूं थिए थो कोन थो थिए। ॿियो हिते जो फ्रूट है लांगसात पियो आहे मूं वटि, ॾिसां हुनजी तव्हांखे वीडियो ॾेखारियां थो, ठाहियां थो वीडियो, पोइ तव्हांखे ॾेखारींदुसि। ट्रॉपिकल फ्रूट जेके आहिनि से हिते सुठा सुठा आहिनि। डूरियन है, लांगसात है, रामबूतान है, रोंगान है,
सावर शॉप आहे हिते।